चिनासी ने अहम ख़बर अवां खे ॾियूं। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद तनक़ीद कंदे चयो आहे त बेसाखिन जो सहारो IMF जी ख़ैरात कीअं हलंदी हीअ हुकूमत। समाजी वेबसाइट ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो त इमरान ख़ान घर में वेही रहे त ही 11 पार्टियूं हिकु महीनो बि गॾु न हली सघंदियूं। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह चयो आहे त महांगाई जे तूफ़ान सबबि हुकूमत अवाम जे ग़ज़ब खां बची नथी सघे। मुल्क उते पहुची वियो आहे जिते सियासी पार्टियुनि जे हलाइण जो वस नाहे। के अहम ख़बर ॾियूं पिया। शेख रशीद चयो त हुकुमरान नेब ANF ऐं FIA में पंहिंजा ऑफिसर लॻाईंदा, केस ख़तम कराईंदा ऐं घर हलिया वेंदा। संदसि वधीक चवणु हुयो त माण्हू जॾहिं निकिरंदा त कंहिंजे बि चवण ते घर न वेंदा। हुकुमराननि में तबाह थियल मईशत खे बचाइण जी का बि सलाहियत नाहे। ही माल ठाहिण, केस बचाइण ऐं घर वञण लाइ आया आहिनि।